नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त पीपी अॻुवाण ख़ुर्शीद शाह चयो आहे त आसिफ ज़रदारी इस्लामाबाद ईंदो त संदसि नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात थींदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ख़िलाफ़ समूरा केस कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। हिन चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ते को बि सिधो इल्ज़ाम नाहे। हुकूमत खे आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ख़िलाफ़ शाहिदियूं पेश करणियूं पवंदियूं। मुल्क में जंग जो कानून आहे ऐं खेनि गिरफ़्तार कयो वञे। ख़ुर्शीद शाह चयो त असां चाहियूं था त पार्लियामेंट हले, पर हुकूमत पाण विच मुहिदे वारियूं चूंडियूं ऐं गैर यकीनी जूं ॻाल्हियूं करे रही आहे। हिन चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी ते गॾियल एहतजाज जा इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। पीपी अॻुवाण चयो त बिजली जे अघनि में इज़ाफ़ो करे अवाम ते 130 अरब रुपयनि जो भार विधो वियो। सऊदी अरब खां बि हुकूमत खे $2 अरब मिलिया आहिनि। अवाम ते भार विझी रहिया आहिनि ऐं किस्तूं बि टंगे रहिया आहिनि। हिन चयो त सनम भुट्टो सियासत जो हिसो खे सियासत खां अलॻि नथो करे सघिजे।